कीअं कयो इश्क अल्लाह सां चई रहियो आ इश्क अल्लाह सां ईअं थींदो जीअं आशिकनि जे सरदार मुझे हुसैन कयो आ ईअं असां कीअं कयो चई नथो करे सघी तू मुझे हुसैन सां इश्क कर रब तोखे पाण ई मिली वेंदो अज़ीज़ाने मन काथे वधी न वञा मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो मुझे बचड़े हुसैन जे हिंदोरड़े सां पाण खे हण पाण खे हई अल्लाह जे ज़ात पर ॾिना पर त मिली विया बविखू अॻिते खणी मोटियो या रसूल अल्लाह पर त मिली विया पर हज़ार मलाइकनि जो सरदार हुयुसि उहदो बि मिले ॾिठई त जो दरे मुस्तफ़ा ता खाली न वींदुमि मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो वञ तोखे उहो ई रब उहदो अता करे छॾींदो फतरस जंहिं वक़्त में हज़ार मलाइकनि जो सरदार बणिजी वियो बविखू खयई त पैगाम जिब्रील ॾिनो तुंहिंजा उहदा मिड़ई बरक़रार मोटी आयो चवे तो या रसूल अल्लाह जॾहिं उहदा भी हिन दरड़े तऊं मिलिया पर भी हिन दर तऊं मिलिया मुंहिंजा मुस्तफ़ा इजाज़त मिले त सॼी ज़िंदगी हिन हिंदोरे जी ग़ुलामी ॾियां मुझे करीम मुस्तफ़ा इहो भी सवाल कबूल कंदे फरमाया ओ फतरस अज अहिड़ी दुआ घुरी थई जेका रब तुंहिंजी कबूल कई आ मां मुस्तफ़ा तोखे इजाज़त थो ॾियां मुंहिंजो सुहिणो हुसैन जॾहिं करबला में शहीद थींदो मुझो दिलबर हुसैन जॾहिं करबला में शहीद थींदो जंहिं वक़्त में उन जो सिर मुबारक करबला में जंहिं वक़्त में मुझे सुणे हुसैन बचड़े जो सिर मुबारक ज़मीन जे अंदर अल्लाह जे हुक्म सां तदफीन थे तुझी टूटी उन ते क़यामत ताईं हणी तो छॾियां जेसिताईं मुझी उम्मत हूंदी मुझे हुसैन खे याद कंदी जो जिक्र भी पयो हलंदो न त काॾे फतरस काॾे असां जिक्र पियो हले फतरस जो अज़ीज़ाने मन इमाम अली मक़ाम पंहिंजे कुल्हड़नि ते इमाम हुसन ऐं हुसैन खे खयो ॿ मिंट बचाहन अज़ीज़ गौर कजो छाजे करे खयो अरबन में ऐब हुयो इन करे न खयो पर मुझे दिलबर इमाम अली मक़ाम हसन हुसैन के मुझे मुस्तफ़ा इन करे कुल्हनि ते खयो जो मुझे मुस्तफ़ा के खबर हुई करबला जो मैदान ईंदो मुझे बचड़न सा जुल्म करण वारा जुल्म कंदा मां मुस्तफ़ा के उम्मत प्यारी आ हुजूर के उम्मत प्यारी आ उम्मत के जहन्नम का बचाइण ला मुझे मुस्तफ़ा करीम बाज़ारन में बचड़न के कुलन ते खणी घुमायो देसी भी ॾिसन परदेसी भी ॾिसन अंदरिया भी ॾिसन ॿाहिरिया भी ॾिसन त जेॾी महिल करबला जो मैदान अचे रड़ करे चवन ही ओहो हुसैन जेको मुस्तफ़ा जे कुल्हड़न जो सवारा मुझे करीम मुस्तफ़ा के गुलाम प्यारा जॾहिं इहो मंज़र मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे कुल्हड़न ते हिकड़े ते इमाम हसन पाक सुन्नी तोखे मुबारका जो महरम जो महीनो हुजे या साल हुजे इमाम हुसैन सुहिणे सां गॾु इमाम हसन जो ज़िक्र भी तूं कंदो आ इमाम पाक सरदार सुनो चो त मुझो मुस्तफ़ा गालियूं गालिन मां निकरंदियूं वेंदियूं रात गुज़री वेंदी दिल जो सुरूर जारी रहंदो मुझो इमाम अली मक़ाम कुल्हड़न ते सवारा सजड़े कुल्हड़े ते इमाम हसन हिन कुल्हड़े ते इमाम हुसैन मदीने जी गली आ साम्हूं उमर बिन ख़त्ताब अची रहियो आ ए जेके गालियूं तो कयां रुगी तकरीर न पियो कयां वडे मुस्तनद हवाले सां पियो कयां कोई दुनिया जो मानू इन जो इनकार करे ॾेखारे सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से अरे खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से मुझे सुने इमाम अली मकाम जी कुल्हड़ ते सवारिया मदीने जी गलिया मुझे मुस्तफ़ा दे निहारे उमर फारूक अर्ज कयो सुभान अल्लाह
छा चयो सुणे उमर जवाब दे वरी चओ सुभान अल्लाह मुझे मुस्तफा मुर्कियो मुझे मुस्तफा मुर्कियो छाजे करे मुर्कियो जो जह चयो सुभान अल्लाह ओ धारियो ना है पर मुरादे मुस्तफा है मुरीदे मुस्तफा मुरादे मुस्तफा सुभान अल्लाह चई चवे थो सुभान अल्लाह सवारी न केडी अजीमा छो तो उमर बिन खत्ताब के मुझे मुस्तफा सा चो मुझे मुस्तफा सा प्यारा हजरत उमर चयो सवारी के दीन अजीमा मुझे करीम मुस्तफा मुर्कदे फरमायो ओ उमर जी मुझा दिल पर सवारी त अजीमा जरा हेडे निहार त सवार भी के दान अजीम हने मुझे महबूबा मुस्तफा जे अजीम हुजण ला सुने उमर फारूक चयो आशिकन जो ईमाना पर मुझे हसन ऐं हुसैन के अजीम चयो आ त जुबाने मुस्तफा चयो आ जुबाने मुस्तफा छा के चइबो आ चो रब जे कुरान खे चइबो चो चो जुबाने मुस्तफा छा के चइबो आ चो रब जे कुरान के चइबो आ रब जो कुरान छा के चइबो आ चो जुबाने मुस्तफा के चइबो आ जुबाने मुस्तफा ही बुधायो आ त ही रब जो कुरान अजीजाने मन जुमलो चवण दे हिन फकीर के फकीरिय जो जुमलो हे विर्द वजीफो पक्को करे छॾजा जेडी मल कुरान जी तिलावत करी सीपारा त रोज कंदो हई रुकू त रोज पढ़ंदो हई पर हे फकीर तोखे दस थो दे इन फकीर जे दस सा रुगी हिकड़ी बिस्मिल्लाह पढ़ी बस कर ॾिस त कम थे थो या नथो थे बिस्मिल्लाह में एडो तराजा मां दलीलन सा बुधाइण जे ला तैयार हां त दुनिया जो कोई शख्स भी जेडी मल कुरान शुरू कंदो आ शरीयत जे हुक्म मुताबिक त पहिरी मुझे हसन ऐं हुसैन खे याद कंदो आ छा चयम के याद कंदो आ मुझे हसन ऐं हुसैन के रुगी न मुझे इमाम हुसैन जी करबला के भी याद कंदो आ अज चो तो बुधाया छा याद कंदो मुझे सुने हुसैन जे करबला के भी याद कंदो आ मुझे सुने हुसैन जे शहादत के भी याद कंदो आ मुझे हुसैन जे विलादत के भी याद कंदो आ इमाम हसन जे शहादत के भी याद कंदो आ विलादत के भी याद कंदो आ राज कहिड़ो आ रब तो चवे काडे भी दे चवे तो कुरान जे पासे रब चवे तो कुरान भी पो मिलदई पेरे हसन ऐं हुसैन सा प्यार करणो पवंदई हे लाउड ते पियो ॻाल्हायां कुंड पासे में न रिकॉर्डिंग थी रही आ कुंड पासे में न चओ त दिल खोले ॿुधायांव दिल खोले ॿुधायांव छो त मुझे सुहिणे अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा फरमायो तौरेत ज़बूर इंजील कुरान में सॼो कुरान सूरे फातिहा में तौरेत ज़बूर इंजील पूरी कायनात कुरान में सजो कुरान सूरह फातिहा में सूरह फातिहा बिस्मिल्लाह में बिस्मिल्लाह सजी बे में बे जे हेठों टुभको आ अना नुक़ततु तहतल बा ओ दुनिया वारो सब कुछ इन टुभके में आ ओ टुभको बियो नाहे ओ मां अलीउल मुर्तज़ा आया गाल समझ में अचे वई पर इहा अञा लंबी गाल आ किताब खोले थो वठा पेन पनो खण जे वट पेन आहे खणे खणो अज़ीज़ाने मन जे वट भी पेन आहे पेन खणी वठे छो त ओंदी जिंदगी केड़े कम दिए जंदा पंज तन दे नाल प्यार नहीं उनकी जिंदगी केड़े कम दिए जेदा पंजे तन दे नाल प्यार नहीं पढ़े सवे प्या नमाज़ भली लेकिन उनदे कलमे ते
एतबार नहीं ओंदी जिंदगी केड़े कम दिए जिंदा पंजतन दे नाल प्यार नहीं पंजतन केड़ो आ उस घर दा लंगर मुकदा नहीं कभी साइल खाली वलदा नहीं उस घर दा लंगर मुकदा नहीं कभी दर तो साइल वलदा नहीं जेड़ा एक बार मंगे दर पंजतन तू दूजी बार कभी वो मंगदा नहीं ओदी जिंदगी केड़े कम दिए जिंदा पंजतन दे नाल प्यार नहीं नात इन ला पियो पढ़ा त तू पेन कढी वठी छाजे ला पियो पढ़ा गाला छाजे ला पियो नात पढ़ा त तू पेन कढी वठी जल्दी कर पेन कढी वठ तो त मता रहजी न वञे गाड़ी मुझी भर में बीठिया जे गीदे मां न होंदो तो गाड़ी मां घुराए वठंदुस पर ही शेर जो आखिरी हिस्सो चई वठा गाल पूरी कंदुम आए रहमत है दर्दी पाक विला रहमत है दर्दी पाक विला जो रहमत है दर्दी पाक विला साडे दिले दी धड़कन दी है सदा जह दिल विच बुग़्ज़ अली होवे ए दिल जी गाल आशिकन जी जह दिल विच बुग़्ज़ अली होवे उहदे नस्ल ते कोई एतबार नहीं जह दिल विच बुग़्ज़ अली होवे उहदे नस्ल ते कोई एतबार नहीं उहदी जिंदगी कहड़े कम दिए जिंदा पंजतन दे नाल प्यार नहीं उहदी जिंदगी कहड़े कम दिए जिंदा पंजतन दे नाल प्यार नहीं पन्नो हथ अची वे पेन पन्नो कढियो थव या न एड़ी गाल तो बुधाया व मुजाहिदो जिंदगी में कदे न बुधी हुंदव गौर सा बुधो पूरी जिंदगी न बुधी हुंदव पर जो सजण साईं जे दर जे फकीर खां बुध खबर पवई त अल्लाह वारन जे दरड़े ता जेको मिलंदो आ उन जो रंग ही निरालो हुंदो आ वायदो केड़ो कयूं त जेको भी कुरान करीम जी तिलावत करे जेसते मुझे हुसैन पाक के याद न करे तिलावत करे ही न तो सके जेसते मुझे इमाम हसन के याद न करे हाने तकीर खत्म बस आखिरी जुमलो तो करोड़न जो नहीं वञाव जेसते इमाम हसन के याद न करे तेसते कुरान जी तिलावत गालाइंदा चो कुरान जी तिलावत नथो करे सके रुगी इमाम हसन ऐं हुसैन के न पर मुझे हुसैन पाक जे विलादत के याद न करे तॾहिं भी कुरान पढ़ी नथो सके मुझे हुसैन पाक जे शहादत के याद न करे तॾहिं भी कुरान पढ़ी नथो सके इमाम हसन पाक जे विलादत शहादत के याद न करे कुरान पढ़ी नथो सके चो कीअं थो थी सके त फ़कीर ॿुधावई खयो थव पेन पनो पक्की गाल हा हाने कुरान जे मुढ में छाहे कुरान छा सां शुरू थींदो आहे जवाब ॾियो कुरान शुरू कीअं थींदो आहे चो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम छा सां शुरू थींदो आहे पढ़ त सही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पोच वदोई अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन कदे बिस्मिल्लाह का सवा कुरान पढ़ियो थई जवाब दे कौन पढ़ियो थई पहिरी बिस्मिल्लाह चो पो कलामुल्लाह पहिरी बिस्मिल्लाह चो त बिस्मिल्लाह खुद कलामुल्लाह या हाने तवज्जो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बुधो थव पढ़ियो थव
अबजद जे अंगन में 786 खे छा चइबो आहे? गाला सभी गाला जन के खबर आहे, हथ मथे खणनि। अबजद जे अंगन में 786 खे छा चइबो आहे? चओ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं अखरनि में लिखणी न हूंदी आहे त 786 लिखी छॾिबा। पुछण वारो पुछंदो ॾे ख़बर छा लिखियो थे, चवंदे चरिया लिखियो अथमि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ठीक है, हाणे गौर कर, पेर पनो हथ में खण, पक्की गाल तो बुधाई। हिकड़े पासे लिखो इमाम हुसैन, छा लिख? हिकड़े पासे लिखो इमाम हुसैन, अगे पासे अबजद जा अंग लिखी से 210। घणा अंग दसियामई? रुगी हुसैन जा न, इमाम भी, छो त हक जो इमाम नकली ना है। इमाम हुसैन, इमाम घणा हरफ? अलिफ मीम, अलिफ मीम 41 1 4 4 1 4 4 1 वरी साॻिया 5। अजीजा ने मन इमाम हुसैन, इमाम में हरफ 4, हुसैन में हरफ, चो हुसैन में हरफ। को कीअं थो करी इनकार, पर तो ते नाहे मयार। जेको चैन सां कंदो आ प्यार, पंजतन पाक उन जो कंदो आ बेड़ो पार। खुदा जे निज़ाम के कोई तब्दील नथो करे सके, तू भी नथो करे सगी, मां भी नथो करे सगा। लेकिन गाल उहा तो कयां जेका अॼु ॾींहं ताईं कंहिं आलिम खां न ॿुधी अथई, पर फ़कीर खां ॿुधी छॾ। मां आलिमनि जो ग़ुलाम, मुफ्तिन जो ग़ुलाम। इमाम हुसैन अबजद जा अंग कढ त 210 घणा ॻाल्हाईंदो अच। इमाम हुसैन लिखो, हिकड़े पासे घर वञी अबजद ते कढी वठजां। इमाम हुसैन आमो सामो लिखी से 210। इमाम पाक जॾहिं ज़मीन ते मदीने पाक में पैदा थियो, हिजरी साल कहिड़ो आ? चओ 4 हिजरी। हिजरी साल कहिड़ो आ? वरी चओ कहिड़ो आ? 210 में 4 जॾहिं विधई त घणा थिया? चओ 200। गला गला 214। मुझे इमाम आली मकाम के शहादत जॾहिं मिली आ, उहा सन हिजरी कहिड़ी आ? चओ 61। घणी सन हिजरी आ? 61 हिजरी में मुझे इमाम पाक जी शहादत थी। आज खबर त पवई त रब जो निज़ाम कीअं ठहियल आ, तू छो पे तो पंहिंजा ॿई जहान विझे। 61 हिजरी में इमाम अली मकाम जी शहादत। 214 में जॾहिं 61 मिलाईंदे त पूरा ठहंदा 275। घणा ठहंदा? 275। कुर्बो बला, जेके तू चवंदो हई करबला, असल में लफ्ज़ है कुर्बो बला, मुसीबतुन जी जगह। कुर्बो बला, काफुरा बा लाम वा लाम अलिफ, कुर्बो बला काफुरा बावा बा लाम अलिफ, कुर्बो बला। उनके जॾहिं मिलाईंदे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, त उन जा अंग वञी थींदा पूरा 261। घणा ठहंदा? 261। कुर्बो बला के मिलाए 261। हाणे उन्हनि खे मिलाए त ठही विया 526। वरी अचो इमाम हसन, पूरा 200। इमाम हसन पूरा 200। जॾहिं 200 मिलाए 526 में त घणा थिया? थियो 726। मुझे इमाम हसन पाक जी शहादत कॾहिं थी आहे? चओ त मुझे इमाम हसन पाक जी शहादत थी आहे 50 सन हिजरीअ में। जॾहिं 50 मिलाए त पूरा थी विया 786। घणा ठया? 700। लिख पने ते, इमाम हुसैन, इमाम हुसैन जी जंहिं हिजरीअ में विलादत थी आ,
इमाम हुसैन जी जै हिजरीअ में शहादत थी। इमाम हुसैन करबला में शहीद थी वयो। उहे अंग गड कर इमाम हसन पाक जी मुझा दोस्त अजीज पहिरीं अबजद कढ। वरी इमाम हसन जॾहिं 50 हिजरीअ में शहीद थी वियो आहे। शहीद इमाम हसन ऐं हुसैन जी रुगी नालो न शहादत भी गॾु मिलाईंदे त अंग ठहंदो 786। जेकॾहिं बिस्मिल्लाह खां सवा क़ुरान पढ़ी थो सघीं त पोइ हसन ऐं हुसैन खां सवा क़ुरान पढ़ी थो सघीं। तहांजा फिलहाल ॾंदे आंगुरियूं अचे वयूं छो त उहा ॻाल्हि जेका ज़िंदगीअ में कंहिंखां न ॿुधी अथव पर हिन फ़क़ीर खां ॿुधी सुभाणे सभई वञी अबजद जा किताब गॾु कयो। न निकिरे त फ़क़ीर वेझड़ो पढ़ीदन शहर में वेठो आहे। इंशाअल्लाह सजण साईं जो दीवानो तोखे ॿुधाए थो त इमाम हसन हुसैन 786 करबला बि 786 में शहादत इमाम हसन भी 786 में शहादत इमाम हुसैन भी 786 में विलादत हुसैन भी 786 में। यानी जेको कुरान पढ़ण जे ला पहिरीं बिस्मिल्लाह पढ़ंदो आ मुझे हसन हुसैन जे ज़ात जो ऐं उन जे शहादत जो ख़ुसूसन करबला जो इकरार करे पो कुरान पढ़ंदो आ। जॾहिं न उन ज़ातन के याद करे पो कुरान पढ़ंदे ख़बर पवंदी त कुरान जो मज़ो कीअं थींदो आ। 12 थी विया, टाइम ओवर थी वियो। मुझा दोस्त अजीज आयत जो तर्जुमो कहंदो बस फिलहाल इहो अहिड़ो डोज़ अथव जो वञी सालन जा साल दुनिया के जो दुनिया वारो हसन हुसैन का सवा कुरान पढ़ी ॾेखारियो। जेको शुरू करे बिस्मिल्लाहिर रहमान रहीम चेस बीही रह चवे छो चेस इहो ई त मुझे हसन हुसैन जो ज़िक्र आहे। चेसी होई तो मुझे हसन हुसैन जो ज़िक्र आहे। चवे कीअं चवीस 786 जी माना छा आहे। चवंदो बिस्मिल्लाहिर रहमान रहीम चेस वेह पनो खण पेन खण लिख वेही जेकर हसन ऐं हुसैन जीअं मूं तव्हांखे लिखायो जे 786 पूरा न थियनि त चइजो त पोइ क़ुरान वारी ॻाल्हि अल्लाह तोखे ॿुधायो आहे। अञा त ॿिए दफ़े ॿुधाईंदुमि त सैयदना सोहणो अब्दुल कादिर जीलानी ओ बि क़ुरान मां कढी ॾींदो। इहो ई त मज़ो आहे। क़ुरान जंहिं मोकिलियो आहे उहो रब्बे ज़ुल जलाल आहे। दुनिया चवंदी आहे हसन हुसैन पोइ आयो आहे, क़ुरान पहिरीं आयो आहे। मां तोखां चवंदा करबला पोइ आई आहे, क़ुरान पहिरीं आयो आहे। ओ चरिया क़ुरान त पहिरीं आयो आहे पर क़ुरान मोकिलण वारो उहो ई आहे जेको पहिरीं बि आहे त पछाड़ीअ में बि आहे। त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां सां सभिनी खे आले रसूल जी मोहब्बत अता फरमाए, असहाबे रसूल जो अदब अता फरमाए। सॼी हिन जलसे जो मक़सद हिकिड़ो ई निकिरी आयो त आले रसूल सां प्यार। हिकिड़े हमरा लिखियो आहे मूंखे ॾेदा हे माण्हू जेके न कंहिंखे नालो वठी टारगेट कंदा आहिनि इहा ॻाल्हि मूंखे न वणंदी आहे पर पढ़ी थो ॿुधायांव। लिखे थो त साईं अर्ज़ आहे छा शीयन सां खाइण पीअण ऐं न्याज़ ऐं सबील नंगर खाइण जाइज़ आहे या न। ज़रूर ॿुधाईंदा त तव्हांजी महिरबानी थींदी। यार जेकॾहिं तूं ईअं न लिखी हा त फलाणो या फलाणो त तुंहिंजो ख़र्च कोन अचे आहे। मुसलमान शेख सादी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था चवंदा आहियूं ओ इहो चोर आहे। पाण फरमाईंदा आहिनि हिकिड़ी चीज तूं चोर ॾे खणंदो हई निहार त सही हिकिड़ी ॿ टे चीचूं तोॾे पाण ॾे। यानी जॾहिं तोखे न हिकिड़ी चोरी कंहिं में नज़र ईंदी आहे पक सम्झ त उन खां टीण ते तूं पाण चोर हई तॾहिं तोखे हिकिड़े जी चोरी नज़र आई आहे। ॿिए जा रुगी ऐब ॾिसण वारा हेॾे गौर कर। शियो हुजे या सुन्नी मां इन शयुनि सां कोई तालुक नथो रखां। जवाब मां इन नाले को हटी करे थो ॾियां। केर बि हुजे मां तव्हां खां सवाल थो पुछां जेकॾहिं असहाबे रसूल जी बेअदबी करे थो कंहिंजी बेअदबी सैयदना अबू बकर सिद्दीक सैयदना उमर फारूक सैयदना उस्मान ज़िन्नूरैन रज़ियल्लाहु तआला अन्हु अगर उन्हनि जे खिलाफ बदजुबानी करे थो या उन्हनि जे बदजुबानीअ खे भलो ऐं सुठो समझे थो
त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तू पंहिंजे ईमानी गैरत खां पुछ अगर तुंहिंजे अबे ॾाॾे चाचे मामे के जेकॾहिं को गारियूं ॾे त छा बिरादर में उन सां खाईंदे पीअंदे? जवाब दियो। खाईंदे पीअंदे? चो हरगिज़ कोन खाईंदुसि, लेकिन हिकिड़ो सवाल ज़रूर आहे, उनखे चवंदे मां तोसां खाईंदुसि ज़रूर, पर हिकिड़ो शर्त आहे, कहिड़ो? जेका ग़लती कई थई उन जी माफ़ी वठ ऐं अॻिते वाइदो कर त कोन कंदुसि त भाई रहूं भत गॾु था खाऊं। अदा इएं चइबो या न चइबो? यादि रखी छॾियो, असहाबे रसूल जे हक़ में जेको गुस्ताखी बेअदबी करे पो उहो सबील चवे, सबील मां पाण खुद हाणे शाम करे पंहिंजे घर पडीदन में मगरब खां पहिरीं विरहाए पो आयो। हां न्याज़ इंशाअल्लाह ताला नज़रे अल्लाह न्याज़े हुसैन करणो आहे, ज़रूर कंदुसि। मुल्लो न आहियां जो ॻाल्हि कयां, फ़कीर हां, चवंदो हां कंदो हां। पडीदन में अचे पुछा कयो, फ़कीर जो नंगर भी हलंदो आहे, न्याज़ भी हल। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा लख एहसान। ॻाल्हि इहा कोन्हे का मां तव्हां खां थो पुछां, मौलवी हुजे, क़ुरान जो कारी हुजे, आलिम हुजे, पर जे आले रसूल जो बेअदब हुजे त जे पुठियां निमाज़ थींदी ईमान सां? जवाब ॾियो, जवाब ॾियो। हदीस थी वरी याद अचे, असहाबे रसूल जे गुस्ताख ला थोड़ी गुंजाइश आहे, तौबह करे त बची वञे, पर आले रसूल जे लाइ गुंजाइश ही काने का। हदीस पढ़ा, हदीस पढ़ा। मुझे मुस्तफा फरमायो, मिसल अहल बैती कमसल सफीनत नूह। मां मुस्तफा जो अहल बैत जेको आ नूह अलैहिस्सलाम जे बेड़ीअ जे मिसला, मन रकिबहा नजा, जेको न बेड़ीअ में सवार थियो उहो मदीने जन्नत में पहुची वियो। वमन तखल्लफ अनहा गरक, जंहिं मुझे आले रसूल जी मुखालिफत कई, बेअदबी कई, उन कश्तीअ में सवार न थियो, मुझे मुस्तफा फरमायो उहो गरक थी वियो, तबाह थी वियो, हूंदो त तौबह कंदो, हूंदो ई कोन। वरी अचो मुस्तफा करीम जे सहाबा ते, हुजूर फरमायो असहाबी कन्नुजूम, मां मुस्तफा जा सहाबी आसमान जा चमकदड़ सितारा अथव। इक़्तदैतुम इह्तदैतुम, जंहिं भी मां मुस्तफा जे सहाबीअ सां प्यार कंदो हिदायत वारा थींदो। यानी सहाबा हाणे अचो आसमान जे सितारा, आसमाननि जे सितारनि ॾे निहारबो आहे। जॾहिं ॿेड़ी समुंड में हूंदी आहे, मुंहिंजा दोस्त घड़ियाल कोन हा, वाचूं कोन हुयूं, समुंड में जॾहिं माण्हू कंहिं तरफ़ वेंदो आहे त तरफ़ खे ॾिसण जे लाइ आसमान ॾे निहारबो आहे, यानी सिधो रुख मिलंदो आहे। जॾहिं आसमान ॾे निहारबो आहे, यानी हुजूर जे सहाबा ॾे निहारींदे त तोखे मदीने जो सिधो दग नज़र ईंदो। पर हुजूर जे अहल बैत जे बेड़ीअ में न चढ़ंदे त गरक थी वेंदे। बेड़ी हुजूर जे आल जी हुजे ऐं वरी निगाह हुजूर जे सहाबा ते हुजे, छो त जीअं हुजूर जे बचड़न जो अदब सहाबा कयो आहे, ईअं ॿियो मां जो लाल करे ई नथो सघे। मिसाल ॾियां, हज़रत अमीर उमर जो वरी खोले छॾियो चरे फ़कीर खे। हज़रत अमीर उमर जो मिसाल ॾियां, मस्जिद नबवी आहे। हज़रत अमीर उमर सुहिणो, जंहिंजे हक़ल खां कुफ़ार डिॼंदा हुया, जंहिंजे हक़ल खां कैसरो किसरा ॾकंदा हुया, मिंबरे रसूल ते वेठो आहे। मदीने जो शहर आहे, मस्जिद नबवी आहे। मुंहिंजो दिलबर हुसैन नंढड़ो आहे, मुझो इमाम अली मकाम पंहिंजे बाबा साईं सां गॾु वेठो आहे। सुणो अमीर उमर खुतबो ॾेई रहियो आहे, होॾां खुतबो हली रहियो आहे, हेॾां मुंहिंजो सुणो हुसैन निहारे थो चवे, ऐ उमर, ऐ उमर, इहो मिंबर तुंहिंजे बाबे जो आहे या मुंहिंजे बाबे जो आहे? खोल हदीस जा किताब मुसलमान। मुझे सुने हुसैन ऐलान करे चयो, ऐ उमर जवाब दे, इहो मिंबर तुझे बाबे जो आ या मुझे बाबे जो आ? मुझे दिलबर अमीर उमर सुने, मुझे सुने अमीर उमर, मुझे मुस्तफा जे मुराद
जेड़ो तेड़ो हुजे हां कावड़ जी पव्या ख़बर आ त ही उहो हुसैन आ जेको मुस्तफ़ा जे कुल्हन जो सवार आ। मुझे सुने अमीर उमर सुने उन मिंबर ता हेठ लहंदो आ। हिक रवायत मुताबिक पांजी दिस्तार भी हथ में रखी करे चवंदो आ ओ सुना हुसैन ही मिंबर भी तुझे बाबे जो आ, ही दिस्तार भी उमर जे मथे ते तुझे बाबे जी ॾिनल आ, ही उमर भी तुझे बाबे जो गुलाम आ। असहाबे रसूल इए अदब कयो आ आले रसूल जो ऐं ॾाहो थी ऐं तू जॾहिं नालो थो वठी त इए थो नालो वठी खबरदार थी। न तुझे खैरातुन जी परवाह न तुझे ख़तमन जी परवाह। हे त आशिकन जो कमा पांदड़ो अटकाईंदा हन। फिदा हुसैन चवे थो भला ॿियो न क़यामत जे ॾींहुं हेतिरी जमायत गवाह थींदी मौला फिदा हुसैन ॾोही ज़रूर हुयो पर तुझे बचड़न जो दीवानो ज़रूर हुयो। ही हेतरा गवाही दीदा मौला गुनहगार जरूर हुयासी पर तुझे महबूब जे बचड़े जो शान बुधण ला हेतरियों विखूं खणी आया हसी। मुझा दोस्त हिक रवायत मुताबिक जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो खुदा पंहिंजे जलाल वारी कुर्सी ते हूंदो बी कुर्सी मुझे मुस्तफ़ा जी हूंदी जेका मक़ाम महमूद वारी हूंदी। मुझो मुस्तफ़ा भी हूंदो। हसन हुसैन अली फातिमा काॾे वेंदा हदीस ॾे निहार अम्मा वरी खोले छॾी। मुझो मदीने जो ताजदार पंहिंजे हुजरे में आ। एतिरे में इमाम हसन सुहिणे आवाज़ ॾिनो रुनो मुझो मुस्तफ़ा रोअण बर्दाश्त कोन कंदो आ। इमाम पाकन जो मुझो हबीब आया ओ मुझी बचड़ी फातिमा जी मुझा दिलबर बाबा मुझो हसन छो थो मुझा बाबा से इन ला रोए पयो जो उनके हींअर बुख लगी आ। मुझे मुस्तफ़ा फरमायो था मुखे दे मुझे अम्मा साइण था दिनो सोने अली जी बाहर बकरी बीठी आ जेका अञा व्यायल नाहे लगी नाहे फंडिया। केरा जवाब दे चाहे फंडिया। मुझो मदीने जो ताजदार जिए जो बाहर निकतो निगाहे मुस्तफ़ा पैजी वई उन बकरी जा थण तैयार थी हेठ हरण लगा। मुझे महबूब जो हथड़ो लगो थणन मां खीर जारी थी वयो आ। चौतोड़े हुया हैवान ओ दिनों पुठी कदे कान तोड़े हुया हैवान दिनों पुठी कदे कान कदे फंडी बकरी मां खीर प्यारे हलंदो जिता जिता सरकार विखू वारे हलंदो ॼणु खतूरी जाके मणगारे हलंदो। जिया मुझो महबूब मुस्तफ़ा खीरड़ो खणी आयो त इमाम हुसैन भी उथी पयो। इमाम हुसैन ता कई बाबा हाय हाय बाबा मुखे खीरड़ो ॾिनो वञे हथड़ो वधाई। मुझे महबूब फरमायो हुसैन बच्चा तरस पहिरी मुझो हसन पे अम्मा साण दी चे मुझा दिल पर बाबा हुसैन मुझो नंढड़ो आ हसन मुझो वडड़ो आ मां ॾिसां थी पई त तव्हां मुझे हसन सां घणो प्यार था कयो। मुझे महबूब फरमायो बचड़ी प्यार मां मुस्तफ़ा के बिनी सा पर पहिरी मुझे हसन घुरियो वा उहो पी ढो करे पो वरी पंहिंजे हुसैन के भी ढो थो कराया। इमाम अली मकाम इमाम हसन साइण पी ढो कयो वरी मुझे महबूब उन थाम के वरी इमाम हुसैन के ॾिनो छो त मुस्तफ़ा जो ॾुधला दुनिया पे खुटण जो तस्वुर ई नाहे। इमाम हुसैन पाक पी ढो कयो मुझे मुस्तफ़ा पंहिंजे बचड़ीअ के ॾिनो फातिमा जी मुझा दिल बर बाबा तू भी पी ढो कर। गौर कजा हदीस जो हवालो पियो ॾियां जेॾी महिल अम्मा साइण पी ढो कयो अलीउल मुर्तज़ा आराम में आ। मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो ओ मुझी बचड़ी जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो तू फातिमा हे मुझो हसन ऐं हुसैन ऐं हिनन जो अबो अली चारई इए मूसा गॾु हूंदो जीअं हींअर तुंहिंजे घरड़े में गॾु महशर में भी गॾु हूंदासीं।
आशिकन इन हदीस जे हवाले में लिखियो अल्लाह रब्बे जुल जलाल पांजे कुदरत वारी कोरट ते मुझा दोस्त अजीज कुर्सी ते वेठो हुंदो मुझो महबूब मुस्तफा मकामे महमूद वारी कुर्सी ते हुंदो जंहिंजो रब जिक्र कयो आ। हाणे बाकी इमाम हसन इमाम हुसैन अम्मा फातिमा ज़हरा अलीउल मुर्तज़ा ओहे काथे हुंदा अल्लाह जे कुदरत सां अहिड़े काए जे फानूस में अंदर हुंदा जो ॿाहिरियां ॾिसी कोन सघंदा पाण सभिनी अंदरन ॿाहिरन खे पिया ॾिसंदा। फानूस में छो हुंदा राज वॾो आ मुख्तसर अर्ज कया इन करे अल्लाह हुकुम कंदो मलाइकन के हिनके जन्नत में हिनके जहन्नम में हिनके जन्नत में हिनके जहन्नम में एतरे में को अचे वींदो चओ खणी भला फकीर फिदा अचे वयो अल्लाह कहे गाल तो कावड़ियल हुकुम कई हिनके होडे वठी वञो इए थींदो कोन इंशाअल्लाह पर गाल तो कया हिनके होडे वठी वञो। अम्मा फातिमा ज़हरा चवंदी अली जी सुणी हे फिदा त मुझे हुसैन न जो दीवानो ए त मुझे हसन जो परवानो आ रब्बे जुल जलाल जे दरबार में हथड़ा खणो अञा हे गाल कंदा मुझो मुस्तफा शफात फरमाइंदो रब चवंदो हिनके जल्दी बिना हिसाब जे जन्नत में पहुंचाए। इन पंजन खां सवा वाट कान थई असहाबे रसूल जो अदब नाहे त कुछ भी नाहे जे आले रसूल जो बेअदबा पो जे कदे हाफिजा कारी या मौलवी या रातली कुरान तो पढ़े पर जे अदब सा नालो मुझे हसन पाक ऐं हुसैन जो नथो वठे अम्मा बतूल सुहणीअ जो नथो वठे भला अञा सादन लफ्ज़न में चवा मुस्तफा करीम जे हदीस मुताबिक त ला युबग़िदुहु मुमिन ला युबग़िदुहु मोमिन के हदीस पाक ला युहिब्बु अलियम मुनाफिकुन ला युहिब्बु अलियम मुनाफिकुन वला युबग़िदुहु मोमिन। मदीने जे मीर फरमायो मां तहां के वंड करे थो दियां कीमियाई हथियार दियांव थो जेको मोमिन हुंदो ओहो मुझे अली सां बुग़्ज़ कोन रखंदो ऐं जेको मुनाफिक हुंदो मुझे अली सां प्यार कोन कंदो। कोई दुनिया जो आलिम इन हदीस जो इनकार करे ॾेखारे जे नथो करे ॾेखारे त पो तू छो थो चई त कीअं ख़बर पए त मोमिन कहिड़ो आहे मुनाफिक कहिड़ो आहे। मुझे मुस्तफा जी हदीस पढ़ंदो वञ अली 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 सच चवां सॼो ॾींहुं वेठे जो निमाज़ 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 सवाब मिलंदई जवाब रे सॼो ॾींहुं वेठे जो निमाज़ 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 सवाब मिलंदई चओ कोन मिलंदो सॼो ॾींहुं चओ मूंखे निमाज़ सां प्यारा निमाज़ सां प्यारा निमाज़ सां प्यारा निमाज़ सां प्यारा सवाब मिलंदई कोन मिलंदई लिखियो पियो आहे निमाज़ सॼो वेठो ॾिस निमाज़ 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 सवाब मिलंदी हरगिज़ कोन मिलंदई जेसिताईं निमाज़ पढ़ंदे न तेसीं कोन मिलंदई। लेकिन आए मुझे अली ॾे निहार मुझे मुस्तफा फरमायो मुझे अली ॾे निहारींदा वञो रब तव्हांजा दफ़्तर नेकिन सां भरींदो वेंदो। अली ॾे निहारण इबादत अली जो ज़िक्र इबादत अली जी मोहब्बत इबादत आ। ॾाहो थी पाण बचा हे अखरां दे विच जो भी अड़िया इश्क दी चाढ़ी मूल न चढ़िया छॾे न अंगड़ाइन संगड़ाइन खे केर भी हुजे शियो हुजे सुन्नी हुजे एक्स हुजे वाई हुजे ज़ेड हुजे असहाबे रसूल जो बेअदबा उन जी बदबख्ती इन खां वधीक भी कहिड़ी थी सके जो मुस्तफा जे यारन सां हुन खे बुग़्ज़ आ। सुहिणो अली बि असहाबे रसूल में मौजूद आ जी आले रसूल सां अगर बुग़्ज़ आ त इन खां वधीक उन जी बदनसीबी कहिड़ी थिए थी जो जहन्नम हुन जो इंतजार करे रहियो आ। सूरत कहिड़ी बि हुजे हाणे वधीक कोन थो खोलियां फिरको तुंहिंजो कहिड़ो बि हुजे अल्लाह न तुंहिंजे फिरकीअ खे ॾिसंदो न तुंहिंजे फिरके खे ॾिसंदो न तुंहिंजे ज़ुबान खे ॾिसंदो न तुंहिंजे तिलावत खे ॾिसंदो रब ॾिसंदो ओ बुलिया जे रब नूं मिलण चाहीं त खोल अंदर दी कोठी रब हिन कोठीअ खे ॾिसंदो त हिन कोठीअ में सच्चाई खुलूस मुझे महबूब सां प्यार मुझे महबूब जे असहाब जो अदब ऐं मुझे मुस्तफा जे बचड़न सां प्यार आहे या नाहे। अगर आहे त रब चवंदई जन्नत तुंहिंजे इंतजार में अगर नाहे त दोज़ख उहे ई बाहि भड़का पई ॾींदी जेको कंदो पंहिंजो पाण लोड़ींदो अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू मेरा खुदा जाने
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे अदब जी तौफ़ीक़ अता फरमाए। पंहिंजे बचड़नि खे पर्दो करायो। पर्दे जो हुकुम अल्लाह जे ज़ात ॾिनो आहे, अल्लाह जे नबीअ जे घर वारनि खे पर्दे जो हुकुम आहे। इन करे मुंहिंजे इमाम आली मक़ाम जे बचड़नि सां अम्मा फातिमत ज़हरा सां प्यार करण वारियूं अल्लाह जूं न्याणियूं, अल्लाह जूं बानड़ियूं, तव्हां उन्हनि सां प्यार करण वारियूं पर्दो कयो। मतिलबु इहो न आहे त तव्हां काॾे घुमण न वञो, मतिलबु इहो न आहे त तव्हां कपिड़ा वठण न वञो, कंहिं जलियो आहे। हिकिड़े दोस्त चयो साईं, मायूं चवनि थियूं त मौलवी चवनि था त पर्दो कयो, माना असां घर में वेठा हुजो, असांखे पसंदि जो को हक़ ई न आहे। मुड़ुस जे खाधीअ जो कपिड़ो सियारे में ॾियनि, ऊन्हारे में ॾियनि, वठी पयूं। अल्लाह जूं बानियूं ईअं न आहे, तव्हांखे पर्दे जो हुकुम आहे। बा पर्दा थी करे हयाव जे अंदरि जो तव्हांजे जिस्म ते कंहिंजी नज़र न पवे, तव्हांखे ख़ुदा अख़्तियार ॾिनो आहे, वञी बि सघो थियो। कारोबार करण ताईं शरीयत इजाज़त ॾिनी आहे, शरीयत जे हदुनि में रही करे। ईअं न कयो जो घर में किनड़ियूं कोझड़ियूं, बाज़ार वञो त ॾाढा मेकअप सेकअप करे, कपिड़नि जूं बाहूं वॾियूं हुजनि, पूरे घर जा जेके हुजनि इहे पंहिंजो छाहण थियो न कंदोसीं, अलाए कीअं मुंहुं कारे मुंहुं ॻाढ़ो थी थो वञे। अलाह ताला रहम फरमाए। सॼो पंहिंजे पाण खे तयारु करे वञी दुकानदारनि जे आॾो वेहो। अगरि हिकु दुकानदार जे दिलि में बि ज़रे जे बराबरि ग़लति ख़्यालु आयो, उहो त मुजरिम आहे, पर उहा औरत बि उन बारे में बराबरि जी मुजरिम आहे। पर्दो कयो, हया कयो। ख़ुदा जेका पर्दे में इज़त रखी आहे उन जो को अंदाज़ो ई नथो करे सघे। अल्लाह ताला जी ज़ात मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए, तरफ़ैन खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। 2.5 कलाक कमो बेश तव्हां सां ॻाल्हाए थुमि, इंशा अल्लाह ताला रब कंदो त सभई मदीने गॾु हलंदासीं। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। इते जिते दुआ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमाइन। ओ मुंहिंजा सुहिणा रब करीम, अॼु पंहिंजे महबूब जे सदके असां जूं दुआऊं क़बूल फरमा। या अल्लाह पंहिंजे महबूब जे बचड़नि जे सदके, पंहिंजे महबूब जे यारनि जे सदके, ओ मुंहिंजा करीम रब असां जूं दुआऊं क़बूल फरमा। दुआ कहिड़ी आहे, ओ मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जे मुहब्बत जो ज़रड़ो अता फरमा। ज़मीनी आसमानी मुसीबतुनि खां छोटकारो अता फरमा। रूहानी जिस्मानी बीमारियुनि खां पंहिंजी पनाह अता फरमा। शैतान पलीत जे शिर खां, कूड़ खां, गिला खां, या अल्लाह झेड़नि झगड़नि फितननि फसादनि खां मुंहिंजा करीम रब व्याज खोरीअ जे इन पलीत शइ खां असां गुनहगारनि खे पंहिंजी पनाह अता फरमा। मौला करीम हलाल जी रोज़ी नसीब फरमा जा, हलाल जे पोरे में बरकतूं अता फरमा जा। या अल्लाह अॼु हसन ऐं हुसैन सुहिणे जे सदके जेके न हिते बे औलादी वेठा आहिनि, अॼु महबूब जे बचड़नि जे सदके उन्हनि जूं झोलियूं आबाद फरमा, उन्हनि खे नेक सालिह बचड़ा अता फरमा। मौला जन जा बचड़ा न बिगड़ी चुका आहिनि, मुंहिंजे सुहिणे अली अकबर अली असगर सुहिणे कासिम घोट जे सदके में मुंहिंजा मौला उन्हनि जे बचड़नि खे नेक ऐं सालिह बना। ओ मुंहिंजा करीम रब असांजे वतन अज़ीज़ खे इस्तेहकाम अता फरमा। असांजे वतन अज़ीज़ खे मुंहिंजा अल्लाह साईं जेके पलीत दुश्मन अंदरूनी या बैरूनी ख़तरात कयो वेठा आहिनि, उन्हनि जे नापाक इरादनि खे नीस्तो नाबूद बना। असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान खे इज़त वारो बना। असांजे मईशत खे इस्तेहकाम अता फरमा। सभिनी पाकिस्ताननि खे मदीने वारे मीर जो आशिक बना। या अल्लाह मदीनो मदीनो कंदे ज़िंदगी गुज़रे। ओ मुंहिंजा मौला करीम जेके असांजा अज़ीज़ व अकारिब मिट माइट दुनिया छॾे विया, मुंहिंजा अल्लाह साईं पज हसनैन करीमैन जे ज़िक्र जे सदके मुंहिंजा मौला उन्हनि जा सग़ीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। उन्हनि जे कब्रनि खे जन्नतुल फिरदौस जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बना। मुंहिंजा मौला जेको वक़्तु न दुनिया ते जियारी, ईमान जे सलामतीअ सां जियार जा। दमे आख़िर कलमे वारो मौत नसीब फरमाइजा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नक अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नक अंत तव्वाबुर रहीम बिहक़ इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व बारिक व सल्लिम सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमाइन आमीन। ला इलाहा
इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह खैर वारन जो खैर कबूल कंदो, अचण वारन जो अचण कबूल। अदा नंगरड़ो करे पो वञो न, ईअं कीअं था वञो न, फ़कीरनि जो नंगर छॾे न वञो।